लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ डोकरीअ में ॾींहं ॾिठे जो वापारीअ खां फुर पुलिस कार्रवाई न करे सघी। चेंबर ऑफ कॉमर्स जे अॻुवाणनि जो एहतिजाज सुभाणे शटर बंदि हड़ताल जो ऐलान। डोकरीअ में चांहि पत्तीअ जे वापारी महेश कुमार खां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते दुकान तां लखे रुपया ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया। दुकानदार जो चवणु आहे त ॿ नामालूम हथियारबंद गुज़िरियल ॾींहुं सुबुह जो दुकान में दाख़िल थिया। हथियारनि जे ज़ोर ते 2 लख खां वधीक रोक रक़म, लैपटॉप, खातनि वारा बुक ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया। फुर जे वाक़े जो डोकरी थाणे ते इतला ॾिनो आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। 4 महीना अॻु बि नामालूम हथियारबंदनि लखे रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे विया हुआ, जेको डोकरी पुलिस हींअर ताईं वापसि नाहे कराए सघी। नामालूम हथियारबंदनि दुकान तां फुर करे फरार थी विया आहिनि। हुननि डीआईजी ऐं एसएसपी लाड़काणो खां मुतालबो कयो त बिना देरि फुर थियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾिनो वञे। होॾां चेंबर ऑफ कॉमर्स जे सदर टाउन कमेटीअ जे चेयरमैन हाजी अब्दुल हमीद जेसर, मेहराब ख़ासकेली, माशूक अली जतोई, वाहिद बख्श मोरियो ऐं ॿियनि पारां डोकरी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज